इस्लामाबाद में सदर आसिफ अली ज़रदारी सां आज़रबाईजान जे माहौल ऐं कुदरती वसीलनि वारे वज़ीर मुख़्तार बाबाए सां मुलाक़ात कई। गॾिजाणीअ में ग्लोबल क्लाइमेट चेंज, सियाहत ऐं सक़ाफ़त में सहकार वधाइण ऐं ॿियनि गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं। सदर आसिफ अली ज़रदारी माहौलियाती तब्दीली जे चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ आलमी सतह ते कोशिशुनि जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त माहौल दोस्त टेक्नोलॉजी अख़्तियार करणु, वणकारी ऐं ग्रीन हाउस गैसेस जो ख़ारज घटाइणो पवंदो। आलमी गर्मी पद ऐं मौसमियाती तब्दीली पाणीअ जी खोट जो सबबु बणिजी रही आहे। पाकिस्तान लखें एकड़नि ते तमर जा ॿेला पोखिया आहिनि। तमर जे ॿेलनि मां पाकिस्तान खे कार्बन क्रेडिट हासिल करण ऐं माहौलियाती तहफ़ुज़ में मदद मिलंदी। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणो त पाकिस्तान आज़रबाईजान सां तालुकात खे ख़ासि अहमियत ॾेई रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पाकिस्तान आज़रबाईजान सां तालुकात खे वधीक मज़बूत करणु चाहे थो। सदर आसिफ अली ज़रदारी ॿिन्ही मुल्कनि जे दरमियान तालुकात वधीक मज़बूत करण लाइ वधीक सहकार ऐं अवामी राबतनि खे वधाइण ते ज़ोर ॾिनो। आज़रबाईजान जे माहौल ऐं कुदरती वसीलनि वारे वज़ीर सियाहत ऐं सक़ाफ़त जे शोबनि में ॿितरफ़ो सहकार वधाइण ते ज़ोर ॾिनो। आज़रबाईजान जे वज़ीर नवंबर 2024 में बाको में थींदड़ COP29 कॉन्फ्रेंस में शिरकत जो दावतनामो सदर आसिफ अली ज़रदारी खे पहुचायो। सदर आसिफ अली ज़रदारी बाको में COP29 कॉन्फ्रेंस जे कामयाबीअ लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कंदे चयो त उमेद आहे त आज़रबाईजान माहौल जे हवाले सां उथरंदड़ मुल्कनि जे मफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदो।